दोस्तों, तकड़ में को बि फ़ैसिलो न कंदा कयो। इन में तव्हांजो फ़ाइदो आहे। हिकिड़ो हमरा हो, उन जी घरवारी जेका आई सा ग़लति कम में मतिलबु हिरियल ही, ऐं मुड़ुस खे थोरो थोरो शक हो त मुंहिंजी घरवारी जेका सा ग़लति कमु करे थी। पर मुड़ुस सब्र कयो। हुनखे त हाणे तकड़ कंदुसि त उन में फ़ाइदो कोन्हे। हुन सब्र कयो, मुड़ुस प्लान ठाहियो त हाणे हिनखे कीअं मतिलबु पकड़िजे। सो मुड़ुस चयो ज़ाल खे त मां अॼु वञा थो पंहिंजे दोस्त ॾे किथे कम सां, अॼु राति जो मां घर न ईंदुसि। हुन चयो ठीकु आहे। अलाह उहो घरां मोकिलाए करे निकिरी वियो। घरां निकिरी वियो त ज़ाल कयो पंहिंजे यार खे फ़ोन त मारो मुड़ुस जेको आहे सो अॼु वियो आहे हलियो केॾां ॿाहिरि, इन करे अॼु राति जो तूं अचु त पाण कचहरी कयूं। अलाह मुड़ुस जीअं वियो, राति थी त हुनजी ज़ाल जो जेको यार हो सो हुन वटि पहुची वियो। हुन वटि पहुची वियो त मुड़ुस त प्लान ठाहियो वेठो ॿाहिरां ई, बसि जीअं हू अंदरि वियो ऐं ॾिसे खणी त ज़ाल ऐं जेको हुन वारो यार हो सो गॾु सुता पिया आहिनि। मुड़ुस वञी हुननि जे मथां बीठो त हुनखे डपु थियो। हुनजो डपु तव्हां न कयो। मूंखे तव्हां ॿुधायो तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे, मां तव्हांखे कुझु बि कोन थो चवां। अदा हुन ॿुधायो असांखे हेतिरो टाइम थियो आहे। हेतिरो टाइम थियो आहे त मुड़ुस जो पुछो हुन यार खां, तूं हिन सां मोहबत कंदो हुई? चई हा, मां मोहबत कंदो आहियां। ज़ाल खां पुछी वाक़ई तूं हिन सां मोहबत कंदी आहीं? चई हा, मां मोहबत कंदी आहियां। अदा मुड़ुस ॾिनी ज़ाल खे तलाक ॾिनी त चई वञी तव्हां शादी कयो। अदा हुन जेको आहे सो हुन सां शादी कई। शादी करण खां पोइ जेको हुन वारो मुड़ुस हो उहो ॿाहिरि केॾांहुं कमाइण लाइ वियो त हुन वारी जेका ज़ाल जेका आहे उहा हिरियल हुई न, उन वरी उते ॿियो यार कयो। ॿियो यार जो कयईं त मुड़ुस केॾी महिल मोटी आयो ओचितो ॾिसे खणी त हुनजी जेका ज़ाल हुई सा कंहिं ॿिए सां गॾु सुती पई आहे। सुती जो पई त अदा हुन कावड़ में खणंदे बंदूक ऐं ॿिन्ही खे मारे छॾियईं। ॿिन्ही खे जो मारे छॾियईं त पुलिस लाज़िमी अची हुनखे ॿधी वई जेल में वई। हुनखे उहो जेको अॻूणो मुड़ुस हो उहो हुन लाइ मिठाई ऐं को तोहफ़ो खणी वियो हुन वटि मिलणु वियो त हू परेशान थी वियो। चई अदा परेशान न थी, इहो कमु अगरि मां कयां हा त तूं हींअर हुजी हा क़बर में, मां हुजां जेल में। हाणे इहो नतीजो ॾिसण लाइ मां हुनखे तलाक, सो तो हुन सां शादी कई। अगरि हूअ तोसां एतिरी सची हुजे हा न त मूंसां ईअं धोखो कोन करे हा। दोस्तो, इन करे तकड़ में को बि फ़ैसिलो न कंदा कयो। उन ॻाल्हि खे सोचो त हीअ असां कमु कयूं पिया, हिन जो नतीजो छा निकिरंदो। महिरबानी संगत।